नाज़रीन, बिरा रोड में हिंदू बिरादरी तरफा मुबैना तौर तारीख़ी क़ब्रिस्तान मसण ते कब्ज़े ऐं लखे रुपयनि जी मालियत जा वण वढण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मजीद कीरियो। बिरिया रोड में तारीख़ी मागन मकामन तोड़े कब्रिस्तान सां हथ चुरांद बंद न थी। आख़िर उन जो नोटिस केर वठंदो। अहिड़ो ई हिंदुनि जो तारीख़ी कब्रिस्तान मसण जेको 200 साल पुरानी तारीख़ रखे थो, जंहिंजो अंदाज़ो पुराणनि वणनि मां लॻाए सघिजे थो। बिरिया रोड जे गोश्त मार्केट भरिसां ते चाहीं मनूमल में क़ाइम तारीख़ी कब्रिस्तान जेको लॻभॻि 4 एकड़नि ते मुश्तमिल हुयो, जंहिं ते शहर जे बाअसरनि कब्ज़ो करे बाक़ी वञी 20 वेसनि में बचायो आहे। जॾहिं त तारीख़ी हिंदुनि जे मसण में लखे मालियत जा पुराणा वण लॻल हुया, जेके बि बिना कंहिं ख़ौफ़ जे कटे विकिरो कया विया आहिनि। जॾहिं त तारीख़ी मसण जे हवाले सां बिरिया रोड में ठकुर बिरादरी मारिचा बिरादरी एहतिजाज कंदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मुक़ाम ॾींहों ॾींहुं माना हटाईंदा था वञनि। 4 एकड़नि जी ज़मीन आहे, उहो हाणे वधि में वधि वञी अधु एकड़ बचायो आहे। हींअर हिते असांजी जेको क़ौम आहे 100-150 घर आहे, उते मुक़ाम में जॻह न बचाई। टोटल उते दफ़न थींदी 200 पुराणा वण बि आहे, 200 पुराणो मुक़ाम बि आहे असांजो। हाणे अॼु बि असां वियासीं 2-4 ॾींहं अॻु में फौतगी थी वई त उते जॻह न हुई, वञी उते असां नौशरे दफ़नायोसीं। हींअर बि अवाम खे ऐं असांजी सिंध हुकूमत खे अपील थी कजे त असांखे बराए महिरबानी करे पंहिंजो जेको बि हिसो आहे असांखे हक़ वठी ॾियो, एराज़ी कढाए असांखे पंहिंजो हक़ वठी ॾिनो वञे। हो त असां शहर बिरा रोड में ठकुर बिरादरी जो कब्रिस्तान आहे, उते जा माण्हू मेहूं ॿधी बेहुरमती थींदी आहे, सभु वण कटे खणी विया। महिरबानी करे असांखे चौदीवारी कढाए ॾींदा। वॾी ज़मीन आहे पर असां वटि मिली नंढो टुकड़ो आहे, जंहिंमें असांखे माण्हू खणी था वञूं त उते दिक़त थी अचे, असांखे तकलीफ़ थी अचे। असांजी एराज़ी चई तव्हां तपेदार खां उन खां एराज़ी कढाए असांखे चौदीवारी कराए ॾींदो, तव्हांजी वॾी महिरबानी थी। असांजो पंहिंजो मुक़ाम आहे, वसाइण आहे हिते 200 सालनि जो पुराणो आहे ऐं तक़रीबन उहे जेके वण आहे उहे बि 200 साल पुराणा वण आहे, जेके हींअर कटियो विया आहिनि। उहे वणनि जी उते असांजो वेंदासीं, मुक़ाम ते वेंदासीं त महत रखंदासीं, उहा छां बि ख़तमु करे छॾी आहे उन्हनि। उहो सॼो मेयूं ऐं सॼो प्लाटिंग ऐं सॼो कब्ज़ो करे ऐं असांजो माना उते हक़ खाई था वञनि, पेट भरे अञा पेट नथो भरिजे हिननि। महिरबानी गुज़ारिश इहा आहे हिन जी एराज़ी कढनि, एराज़ी कढी ऐं असांजे मुक़ाम खे सेफ्टी कनि। चवण सां चाहियूं हुकूमत खे त असांखे कब्रिस्तान 200 साल पुराणो हो, हुते असां वठी वेंदा। कब्रिस्तान ते मयत थींदी हुई तो हींअर हुते छां बि कोन्हे, छां जा वण ई कपे छॾिया आहिनि। घणी 4 एकड़ बनी हुई, उहो बि खणे विया, माना कब्रिस्तान जी कब्ज़ो करे छॾियो आहे। बिरिया रोड में हिंदू बिरादरी एहतिजाज कयो आहे। तव्हां हुननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त 200 साल पुराणो जेको आहे गोश्त मार्केट भरिसां असांजो बिरिया रोड में जेको आहे मसण आहे, जेको 4 एकड़नि ते मुश्तमिल आहे, उन ते जेको आहे कुझु अनापरस्त माण्हुनि ऐं शरपसंद माण्हुनि जेको आहे कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे। हिननि आला इख़्तियारनि खां इहा घुर कंदे चयो आहे त कब्रिस्तान जा कब्ज़ो ख़तमु कराए ऐं असांजी मदद कई वञे। कैमरामैन गफ़ार चना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ टीवी बिरिया रोड।